بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। नून والقلم وما يسطرون नून कसम आहे कलम जो ऐं जेको उहो लिखत करे थो। ما أنت بنعمة ربك بمجنون रसूल अरबी तव्हां पंहिंजे रब जी नेमत सां अकुलमंद आहियो। وإن لك لأجرا غير ممنون ऐं बेशक तव्हां लाइ बेइंतिहा अजर अज़ीम आहे। وإنك لعلى خلق عظيم ऐं बेशक तव्हांजो इख़लाक़ अज़ीम आहे। فستبصر ويبصرون بأيكم المفتون पोइ अनक़रीब तव्हां ॾिसंदा ऐं उहे बि ॾिसंदा त तव्हां मां केरु बेअकुल आहे। إن ربك هو أعلم بمن ضل عن سبيله وهو أعلم بالمهتدين बेशक तव्हांजो रबी वधीक ॼाणंदड़ आहे उनखे जेको उन जी वाट खां गुमराह थियो ऐं उहो वधीक ॼाणंदड़ आहे हिदायत वारनि खे। فلا تطع المكذبين पोइ तव्हां कूड़नि माण्हुनि जी न ॿुधो। ودوا لو تدهن فيدهنون इहे नरमी करण जी तमन्ना कनि था पोइ उहे बि नरमी कनि। ولا تطع كل حلاف مهين ऐं तव्हां का ॻाल्हि न ॿुधो हर अहिड़े माण्हू जी जेको घणा कसम खणंदड़ ख़्वार आहे। هماز مشاء بنميم घणा ताना ॾींदड़ फसाद लाइ हिकिड़नि जूं ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाईंदड़। مناع للخير معتد أثيم عتل بعد ذلك زنيم أن كان ذا مال وبنين इस्लाम खां सख़्ती सां मना कंदड़ हद खां वधंदड़ गुनहगार बद इख़लाक़ उन खां पोइ वलदुस ज़िना यानी पंहिंजे पीउ जो पुटु न आहे जेतोणीक माल ऐं पुटनि वारो आहे। हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर पेश करे थो। हिकिड़ो बदबख़्त वलीद बिन मुग़ीरा जे नाले सां काफ़िर हो जंहिं सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ लफ़्ज़ मजनू जो इस्तेमालु कयो। रब्बुल आलमीन जेको सत्तारुल उयूब आहे यानी ऐबन खे ढकींदड़ आहे इन बेअदबी जे करे अल्लाह ताला 10 ऐब ज़ाहिर कया। इन मां साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत ऐं शान बख़ूबी मालूम थिए थो। अल तफ़सीर नसफ़ी तफ़सीर जलालैन إذا تتلى عليه آياتنا قال أساطير الأولين जॾहिं उन ते असां जूं आयतूं पढ़ियूं वञनि थियूं चवे थो त इहे अॻियनि माण्हुनि जूं आखाणियूं आहिनि। سنسمه على الخرطوم जल्दी असीं संदसि सूंड यानी नक ते दाग ॾींदासीं। إنا بلوناهم كما بلونا أصحاب الجنة إذ أقسموا ليصرمنها مصبحين बेशक असां उन्हनि खे आज़मायो जीअं त असां बाग़ वारनि खे आज़मायो जंहिं वक़्तु उन्हनि कसम खयो त सुबुह जो सवेरे इहे मेवा पटींदा ولا يستثنون ऐं उन्हनि इंशाअल्लाह न चई। فطاف عليها طائف من ربك وهم نائمون पोइ उन बाग़ ते राति जो तव्हांजे रब जे तरफ़ां आफ़त पहुती ऐं उहे उन वक़्तु निंड में हुआ। فأصبحت كالصريم पोइ बाग़ फिरी थियो मिसल लाबारे कयल पोख जे। فتنادوا مصبحين أن اغدوا على حرثكم إن كنتم صارمين पोइ सुबुह जे वक़्तु उन्हनि हिक ॿिए खे ॾिसी चयो त तव्हां सुबुह जे वक़्तु पंहिंजी पोख ते हलो जेकॾहिं तव्हांखे मेवो पटणो आहे। فانطلقوا وهم يتخافتون पोइ उहे रवाना थिया ऐं उहे पाण में आहिस्ते ॻाल्हाइण लॻा ألا يدخلنها اليوم عليكم مسكين त न दाख़िल थिए अॼु तव्हांजे बाग़ ते को मिसकीन। وغدوا على حرد قادرين ऐं सुबुह जे वक़्तु पंहिंजे इरादे सां
कादिर थी रवाना थिया। فلما رأوها قالوا إنا لضالون पोइ जॾहिं उन्हनि सड़ियल बाग ॾिठो त चवण लॻा बेशक असीं यकीनन रस्तो भुलिजंदड़ आहियूं। بل نحن محرومون बलक असीं महरूम आहियूं। قال أوسطهم ألم أقل لكم لولا تسبحون उन्हनि मां चङे माण्हू चयो छा मूं तव्हांखे न चयो हो त तव्हां अलाह जी ख़ैरात छो था करियो। قالوا سبحان ربنا إنا كنا ظالمين उन्हनि चयो असांजो रब पाक आहे बेशक असां ज़ालिम हुआसीं। فأقبل بعضهم على بعض يتلاومون पोइ उहे हिक ॿिए खे साम्हूं थी हिक ॿिए ते मलामत करण लॻा। قالوا يا ويلنا إنا كنا طاغين उन्हनि चयो हाय अफ़सोस बेशक असीं अलाह जी हदुनि खां वधंदड़ हुआसीं। عسى ربنا أن يبدلنا خيرا منها إنا إلى ربنا راغبون अन क़रीब असांजो रब असांखे उन खां बहितर बाग अता कंदो बेशक असीं पंहिंजे रब ॾांहुं मोटंदड़ आहियूं। كذلك العذاب ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون अहिड़ी तरह अज़ाब आहे ऐं पर आख़िरत जो अज़ाब तमामु वॾो आहे काश इहे ॼाण हा। إن للمتقين عند ربهم جنات النعيم बेशक परहेज़गारनि लाइ संदन रब वटि नेमतुनि वारा बाग आहिनि। أفنجعل المسلمين كالمجرمين छा पोइ असीं मुस्लमाननि खे मुजरिमनि वांगुरु कंदासीं। ما لكم كيف تحكمون तव्हांखे छा थियो आहे तव्हां कहिड़ी तरह फ़ैसिलो करियो था। أم لكم كتاب فيه تدرسون छा तव्हां वटि को किताब आहे जो उन में तव्हां पढ़ो था। إن لكم فيه لما تخيرون सो बेशक तव्हां लाइ उन में उहो ई आहे जेको तव्हां पसंदि करियो था। أم لكم أيمان علينا بالغة إلى يوم القيامة إن لكم لما تحكمون या तव्हां लाइ असां ते क़यामत जे ॾींहं ताईं के पका कसम खयल आहिनि जो बेशक तव्हां लाइ उहो आहे जेको तव्हां फ़ैसिलो करियो था। سلهم أيهم بذلك زعيم ए रसूल अरबी तव्हां उन्हनि खां पुछो त इन्हनि मां कहिड़ो संदन ज़ामिन आहे। أم لهم شركاء فليأتوا بشركائهم إن كانوا صادقين या इन्हनि वटि के शरीक आहिनि पोइ उहे भले पंहिंजे शरीकनि खे आणीनि जेकॾहिं इहे सचा आहिनि। يوم يكشف عن ساق ويدعون إلى السجود فلا يستطيعون क़यामत जे ॾींहुं बेहद सख़्ती हूंदी ऐं उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾियो वेंदो पोइ खेनि सजदे जी तौफ़ीक़ न थींदी। خاشعة أبصارهم ترهقهم ذلة وقد كانوا يدعون إلى السجود وهم سالمون संदन अखियूं हेठि हूंदियूं उन्हनि खे ख़ुआरी ढके वेंदी ऐं बेशक उन्हनि खे दुनिया में सजदनि ॾांहुं सॾियो वेंदो हो ऐं इहे उन वक़्तु सही सलामत बि हुआ। فذرني ومن يكذب بهذا الحديث سنستدرجهم من حيث لا يعلمون पोइ तव्हां मूंखे छॾियो ऐं उन माण्हुनि खे छॾियो जेके क़ुर करीम खे नथा मञनि ऐं उन्हनि खे दर्जे बदिजे अज़ाब ॾांहुं वठी वेंदुसि जो खेनि ख़बर न पवंदी। وأملي لهم إن كيدي متين أم تسألهم أجرا فهم من مغرم مثقلون ऐं आउं उन्हनि खे मोहलत ॾियां थो बेशक मुंहिंजी रिथ पाक आहे। छा तव्हां उन्हनि खां को अजुर तलब करियो था पोइ इहे चटी में ज़ेरे बार आहिनि। أم عندهم الغيب فهم يكتبون छा इन्हनि वटि ग़ैब आहे
पोइ इहे उनखे लिखनि था فاصبر لحكم ربك ولا تكن كصاحب الحوت إذ نادى وهو مكظوم पोइ तव्हां पंहिंजे रब जे हुकुम मुताबिक़ सब्र करियो ऐं तव्हां यूनुस पैगंबर वांगुरु न हुजो जंहिं वक़्तु उन पुकारियो ऐं उहो परेशान हाल हो لولا أن تداركه نعمة من ربه لنبذ بالعراء وهو مذموم जेकॾहिं उनखे रब जे तरफ़ां नेमत न पहुचे हा त ज़रूर उनखे मैदान ते उछलायो वञे हा ऐं उहो मज़मूम हुजे हा فاجتباه ربه فجعله من الصالحين पोइ खेसि संदसि रब बरगुज़ीदो कयो पोइ उनखे सालिहीन मां कयो وإن يكاد الذين كفروا ليزلقونك بأبصارهم لما سمعوا الذكر ويقولون إنه لمجنون ऐं अनक़रीब काफ़र तव्हांखे पंहिंजी बदनज़रुनि सां किराइण चाहिनि था जॾहिं उहे क़ुर करीम ॿुधनि था ऐं चवनि था बेशक इहो अकुल खां परे आहे وما هو إلا ذكر للعالمين ऐं नाहे इहो मगर सभिनी जहाननि लाइ नसीहत